नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्यौहार रक्षाबंधन जूं तैयारियूं करे रही है। इन मौक़े ते हिन जो चवणु आहे त रक्षाबंधन भेण भाउ जो त्यौहार है। हिन में भेण भाउ खे राखी ॿधंदी है, जेको पंहिंजी भेण खे वाइदो कंदो त आउं उन जी रक्षा कंदुसि ऐं अव्हां जी ख़ुशियुनि जे लाइ हर वक़्तु हाज़िर हूंदुसि। मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है। मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है। भैया दे दो कलाई बहन आई है। कितना रिश्ता है पावन, महीना भी सावन, भैया खा लो मिठाई बहन लाई है। रक्षाबंधन सदियन में पुराने वक्त का राजा बली हो, जो कि हवन यज्ञ करी इंद्र देवता जो राजपाट जो भागीदारी थियो, उनके वो राजपाट वो मिलियो पे त इंद्र देवता विष्णु भगवान ॾे वियो त भई ही मुंहिंजो तर सिंहासन हलियो वेंदो, त उन लाइ हिन खां त विष्णु भगवान वचन ॾिनो त बाबा तुआरो सिंहासन कोन वेंदो। त आयो त ब्राह्मण जो रूप धारी विष्णु भगवान वामन रूप धारियो। आया राजा बली वटि 3 पग धरती घुरी सी, 3 पग धरती ॾिनी राजा बली। विष्णु भगवान 2 पैरनि में पूरी धरती सृष्टि मापी छॾी। चए 4 पैर किथे रखां, 4 पैर हुनजे मुंहिंजे सिर ते रखोसि। सिर ते रखियो, सिर ते रखण त ज़मीन में बि हली, त हुन विष्णु भगवान जो पैर जली हुनखे बि ज़मीन में वठी हली। उन वक़्तु पोइ कुझु वक़्त खां पोइ माता लक्ष्मी विया ज़मीन में, चए भई राजा बली के राखी ॿधी भाउ ठाहियूं। चए बाबा विष्णु ही सृष्टि जो कर्ता है, सृष्टि हलाइणी है। ऐं उन दौर में उन वक़्त में बि राखी लक्ष्मी माता राजा बली के ॿधी। उन वक़्त खां हींअर त फैशनी रखणियूं अची, उन वटि में धाॻो ॿधी संदी चुनरी जो धाॻो कढी ॿधंदा, ऐं भाउ पंहिंजी भेण खे रक्षा जो वचन ॾींदो त भई असीं तव्हांजी कहिड़े बि हाल में रक्षा कंदासीं। उन खां पोइ श्री कृष्ण भगवान द्रौपदी राखी ॿधी श्री कृष्ण भगवान के भरी सभा में द्रौपदी जी बेइज़्ती कई हुई, त उन टाइम बि श्री कृष्ण भगवान अची हुनजी सहायता कई। साड़ी लपेटदी वई, अॻियां सभु माण्हू जेके सभा में वेठल हुआ परेशान थी विया, त ही करिश्मो किथां थी वियो। उन दौर में बि माने श्री कृष्ण भगवान भाउ जो रूप निभाई द्रौपदी जी रक्षा कई। उन खां पोइ गुरु नानक साहिब आया, त उन्हनि जी भेण हुई नानकी, उन्हनि बि रक्षाबंधन जो त्यौहार मल्हायो असांजे पूरे श्री कृष्ण भगवान खे ॾिसी, माता लक्ष्मी खे ॾिसी। माना हीउ त्यौहार त सदियनि खां हलंदो पियो अचेसि। त भई उन दौर में सिर्फ़ु धाॻो ई ॿधंदा। हींअर त ही फैशनी अची वियो, नओं जदीद दौर अची वियो, फैशन थी विया, जाम पैसो अची वियो, ख़र्चूं ॾींदा। पर उन टाइम ख़र्ची ॿिए जो रिवाज कोन हूंदो, पोइ जेको हूंदो पाण वटि भई हीरा जवाहर जी बि उन टाइम वैल्यू कोन हूंदी, जेको हूंदो आहे उहो पंहिंजी भेण खे गिफ्ट ॾींदा ऐं रक्षा जो वचन ॾींदा त असीं तव्हांजी कहिड़े बि हाल में हूंदो असीं अव्हांजी रक्षा कंदासीं। उन लाइ असीं रक्षाबंधन मल्हाईंदा। द्रौपदी कृष्ण भगवान जी भाउ भेण आहे, उनखे कृष्ण भगवान राखी ॿधाई। असीं भेण भाउ खे भेण माना भाउ खे राखी ॿधाईंदी आहे, उनखे त्योहार मल्हाईंदा आहियूं। मल्हायूं था भेण भाउ जी राखी ॿधंदा सम्झी। ऐं कानूड़ो बि VIP हलंदो आहे, राखी पूनम ज़बरदस्त ऐं कम बि सुठो। रक्षाबंधन फर्स्ट क्लास मनाए पे, ईद भी खुशी भी है, हिंदू वारे करे उनमें खुशी है, हर ॻाल्हि ख़ुशि आहियूं माण्हू, को ॻाल्हि में तकलीफ़ कोन्हे। अलाए रहमान लॻा पिया आहिनि, हर ॻाल्हि में शकूं लॻो पियो आहे। भेण भाउ जो त्योहार आहे, 12 महीना खां ईंदो आहे ऐं हिंदुनि जे लाइ लाज़मी हूंदो आहे। परे परे खां ईंदो आहिनि भाउ भेण वटि राखी ॿधण लाइ। राखी ॿधण 12 महीने जो सीज़न ईंदो आहे साईं, इहो ॾींहुं 12 महीने खां पोइ ईंदो आहे। हा राखियूं त जाम हलंदियूं आहिनि, हिंदू बिरादरी जाम वठंदा आहिनि, दाणिया था गरीब थिया जाम वठंदा आहिनि साईं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।